मां सॼी ज़िंदगीअ में ॿिनि शख़्सनि खे ॻोल्हण में नाकाम थियसि। हिकु जंहिं अलाह जी राह में ख़र्च कयो ऐं ग़रीब थियो हुजे, ऐं ॿियो ज़ालिम जेको ख़ुदा जी पकड़ खां बचो हुजे। गिला ग़ीबत करणु कमज़ोर माण्हूअ जी आख़िरी कोशिश हूंदी आहे। सचो मुस्लमान उहो आहे जंहिंजे हथ ऐं ज़बान खां ॿिया मुस्लमान महफ़ूज़ रहनि। ज़िंदगी में जेकॾहिं बुरो वक़्तु न अचे हा त पंहिंजनि में लिकियल गैर ऐं गैरनि में लिकियल पंहिंजा कॾहिं ज़ाहिर न थियनि हा। हिन ज़माने में के सुठा इंसान कख जेतिरी चङाई बि लख जेतिरी भाईंदा आहिनि, ऐं के ढीठ इंसान वरी किरोड़नि जो थोरो कख जेतिरो न आहिनि भाईंदा। मूंखे अल्लाह जे इंसाफ़ ते उन वक़्तु यकीन आयो जॾहिं अमीर ऐं ग़रीब जो कफ़न ऐं क़बर हिकु जहिड़ी ॾिठमि। धीअ जो पहिरियों हक़ जेको असीं खाए वेंदा आहियूं उहो आहे संदसि पैदा थियण जी ख़ुशी। ज़िंदगी नेठि रुआरे ई विझंदी आहे, पोइ भले असां माउ पीउ जा केतिरा ई दादला छो न हुजूं।